बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, अॼु किसे चार दरवेश जो 14हों पार्ट यानी 14हीं किस्त असां तव्हांजे अॻियां बयानु कंदासीं। कल्ह 13हीं किस्त तव्हांजे अॻियां पेश कईसीं, जंहिंजो थोरो मां तव्हांखे मुख़्तसर ॿुधाए वञा त उन में 3 दरवेश पंहिंजो किसो हलायो पिए, ॿुधायूं पिए त जेको शहज़ादो बेगुनाह मारिजी वियो हो, जंहिंखे हिकिड़ो ग़ुलाम ॿुधाए पियो त मां हर महीने जुमेरात ताबूत में खणी हुनजो मातम कराईंदो हुअमि। पोइ चई मां हुनजे पोयां लॻुसि त जीअं मूंखे शहज़ादी वटि वठी हले। पोइ हू मूंखे शहज़ादी वटि वठी हलियो। हिकिड़ो बाग़ हुयो, उन बाग़ में जेॾी महिल वियासीं, वॾो हिकिड़ो शाही तख़्त हुजे, उते अची उहो ताबूत रखियईं। ताबूत रखियईं, असांखे चयईं त तव्हां लिकी वेहो। घड़ी खां पोइ राणी जेका हुआ शहज़ादी हुई, पंहिंजे सहेलियुनि ऐं ॿानियुनि सां आई, ईंदे अची तख़्त ते वेठी। पोइ हे हुन सां ॻाल्हाए पियो। पोइ मां बि कनायो त मुंहिंजे बारे में बि ॿुधायुसि त हिकिड़ो अजम जो शहज़ादो आहे, तव्हांजी नेकी ॿुधी, तव्हांजी सखावत ॿुधी, तव्हांजे सूंहं जी ॿुधी पंहिंजी बादशाही छॾे अची हिते पहुतो आहे। सो मां बि हुनखे आज़मायो आहे, हू लाइक़ु आहे जी चओ त मां हुनखे तव्हांजे साम्हूं पेश कयां। पोइ चई शहज़ादीअ चयसि त जेकॾहिं शहज़ादो आहे त भले, का ॻाल्हि कान्हे, मूं वटि वठी अचनि। मां शहज़ादी जे साम्हूं आयुसि। मां शहज़ादीअ खे सलाम कयो। शहज़ादी मूंखे वरंदी न ॾिनी। शहज़ादी उथी वई हली। मां घर आयुसि, वरी अची मां हुनखे चयो। हुन मूंखे चयो त मां बसि शहज़ादी सां ॻाल्हाए छॾियो आहे, तूं रोज़ु राति जो शहज़ादी वटि वेंदो कर। पोइ मां रोज़ु राति जो उते बाग़ में वेंदो हुउसि, शहज़ादी बि ईंदी हुई। पोइ चई हिकिड़े ॾींहुं मूंखे शहज़ादी चयो त मूंखे हितां तूं कंहिं ॿिए मुल्क वठी हल, छो जो हुनजो पीउ वॾो लालची हो ऐं हिन सां बि नाजाइज़ियूं कयूं। ऐं हिन जो जेको सौट हुयो, जंहिंजे हीअ नाले थियल हुई, जेको असुलु बादशाही जो हक़दार हो, उन वीचारे खे हुन पिंजरे में बंदि करे चरियो ॼाणाए, आख़िर हुन वीचारे खे बि माराए छॾियईं। सो हीअ पाण बेज़ार ई मूंखे चई त मूंखे हितां तूं कढ। पोइ चई मां हिन सां गॾु निकितुसि। हलो हलां। सुबुह जो बादशाह खे बि ख़बर पइजी वई त भई शहज़ादी किथे भॼी वई आहे। बादशाह बि सख़्तु पहिरो कराए छॾियो, शहर जे चौधारी पहिरो थी वियो, घरनि में धूतियूं मोकिलियईं, बाज़ार में बादशाह जा सिपाही ॻोल्हींदा वतन त किथां शहज़ादी हथ अचे। पोइ चई ओचितो मां हिकिड़ी जाइ ॾिठी, हुनजो दर बंदि लॻो पियो, कुर्फ़ भञी अंदरि वियुसि। ॾाढी आलीशान जाइ हुई, खाधा पीता हर शइ तयारु थी पई। असां मानी खाई ऐं सुम्ही पियासीं। सुबुह जो धूती अची हिकिड़ी पहुती उते, कूड़ हणी ऐं जेको आहे सो शहज़ादीअ खे चई त मां ग़रीब आहियां, मुंहिंजी धीअ जेका आहे उहा, उनखे वियम जा सूर आहिनि। पोइ शहज़ादी हुन ते रहम करे हुनखे शहज़ादी पंहिंजी मुंडी बि ॾिनी त हीअ वञी खपाए, हिनखे खाधो पीतो बि ॾिनई। पर जीअं हीअ ॿाहिरि निकिती त असांजो भाॻ अहिड़ो जो घर जो मालिक जेको हुयो उहो उन महिल पहुची वियो। उन जो ॾिठो दर भॻो पियो आहे, हीअ पोड़ी पई थी वञे त पोड़ी खे वारनि खां वठियूं गेलियूं, अंदरि आयो, पोड़ी खे घुटो ॾेई पोड़ी खे मारी। पोइ चई असां खां पुछई, असांजो ॿुधायोसींसि। असां ॿुधायोसींसि, हुन चयो त को मसइलो कोन्हे को, तव्हां भले हिते रहो, ईअं सम्झो मूंखे तव्हां पंहिंजो ग़ुलाम सम्झो। असां 6 महीना उते रहियासीं, असांजी ॾाढी हुन ख़िदमत चाकरी कई। पोइ हिकिड़े ॾींहुं मां हुनखे चयो त यार मूंखे पंहिंजे मुल्क जी सिक लॻी आहे, मूंखे मां थो चवां त पंहिंजे मुल्क वञा। हुन चयो त मूंखां त नाराज़ कोन थियो आहे। जे न मां नाराज़ न थियो आहियां, मूंखे पंहिंजे मुल्क जी सिक लॻी आहे। पोइ चई हुन हिकिड़ो सामुंडी घोड़ो आंदो, उन ते असां ॿिन्ही खे चाढ़ियईं, पाण ॿिए घोड़े ते चढ़ियो, आयासीं शहर जे ॿाहिरां। सिपाही बीठा, बादशाह जो पहिरो हलियो पिए, अञा शहज़ादी जो कान मिली त पहिरो हलियो पिए। हुननि खे ललकारी ऐं चई त पंहिंजे बादशाह खे वञी चओ त मां मलक बज़ाद जेको आहियां सो शहज़ादीअ खे ऐं बादशाह जो जेको हाणे न्याणो आहे उन्हनि खे वठी थो वञा। बादशाह खे मोकल आहे, इहो रोकणो अथसि, अची रोके। पोइ बादशाह जो हिकिड़ो लश्कर आयो, उन्हनि सां उबड़ियो, वरी ख़ुदि बादशाह आयो, वरी बादशाह जे लश्कर खे बि हुन शिकस्त ॾिनी। पोइ चई असां हलंदा नेठि पंध कंदा अची पंहिंजे मुल्क पहुतासीं। पोइ चई मां पंहिंजे जॾहिं मुल्क जे सरहद वटि पहुतुसि
दरिया जो कप हुयो, ओरी कप ते पहुतुसि, परें कप ते चई त मुंहिंजो मुल्क हुयो। पोइ मां पंहिंजे पीउ ॾे बादशाह, मुंहिंजो पीउ बादशाह हो, मां हुन ॾे चिठी मोकिली त मां जहिड़ो हां, मां आयो हां। चई त हो त मूंखे मोह सां ई वेठा हा। पोइ चई बाबो पाण पंहिंजे लश्कर समेत अची परें कपर बीठो। पोइ बाबे वरी हुनखे चयो, ॿेड़ियुनि वारनि खे त भाई हिते ॿेड़ियुनि जो पतण हणो, जीअं पुल थींदी आहे, अॻ में ईअं थींदियूं ॿेड़ियूं बीहारे ठाहींदा हुआ, पोइ माण्हू उन तां टपंदो हो, सो हणो त जीअं हे अचनि। पोइ चई होॾां हो पतण ठाहिनि पिया, हेॾां मां खे बसि चई त ईअं थियो जो मां घोड़े खे खणी पंहिंजे खे छिकियो, घोड़े खे पाणीअ में लाथुमि त मां वञी बाबे सां मिलां। जेसि ताईं पतण तयारु थिए त शहज़ादी अचे। चई मां जो घोड़ो काहे अॻिते हलियुसि, घोड़ो काहे अॻिते हलियुसि त शहज़ादी जंहिं घोड़े ते वेठी, उहो घोड़ो जेको मां जंहिं घोड़े ते हुयुसि उहो कोन्हे, घोड़ीअ जो बचो हो। सो चई मां त वञी पंहिंजे पीउ सां मिलियुसि, पर हुन घोड़ीअ जो ॾिठो त मुंहिंजो बचो थो वञे, त घोड़ी बि खणी पाणीअ में टप ॾिनो। पाणीअ में टप ॾिनो, शहज़ादी फाथी, शहज़ादी जो वाघ छिकियसि, घोड़े जो मुंहुं हलियो वियो हेठि, घोड़ीअ जो मुंहुं जो हेठि हलियो वियो त शहज़ादी घोड़ी तां किरी पई, शहज़ादी बि गुम, घोड़ी बि गुम। वरी जो बहज़ाद ॾिठो त उन बि खणी घोड़े पंहिंजे खे छिकियो, घोड़े पंहिंजे खे छिकियईं, हण त वीचारो उहो बि उन कुन में फासी पियो, उहो बि घोड़े समेत गुम। पोइ त चई त माना जेका ख़ुशी हुई, बाबे खे ख़ुशी हुई, मूंखे जेका ख़ुशी हुई त हेॾो पंधु करे वियुसि, शहज़ादी खे वठी आयुसि। ऐं बदकिस्मती इहा जो ऐन टाइम ते पंहिंजे घर वटि, पंहिंजे मुल्क में शहज़ादी बि वई, ऐं मुंहिंजो जेको वफ़ादार जेको हुयो, जंहिं असांखे जान बचाई, असांखे हिते वठी आयो, उहो वीचारो बि वियो हलियो। पोइ चई टोबा घुरायासीं, ॼार विधासीं, पर का ख़बर न पई त शहज़ादी किॾे वई, बहज़ाद काॾे वियो, घोड़ा काॾे विया, न लभी न लधा। पोइ चई बसि मां ॼण सौदाई थी वियुसि, सौदाई थी वियुसि, का शइ कान पई वणे, न पंहिंजी बादशाही, न पंहिंजा मिट माइट, का शइ कान पई वणे। पोइ चई आख़िर नेठि घरां निकितुसि, मज़ो न पियो अचे। पोइ घरां निकितुसि, गदा करंदो वांगुरु पिनंदो 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 रुलंदो, बसि चवंदो पियो वञा त हू बि ॾिठमि, हीअ बि ॾिठमि, पर मिलियुमि कुझु बि न। माना हेॾी महिनत बि कयमि, आंदमि बि, पर बिना हथनि मां उते जो उते शइ वेई हली। असुलु ॾुख इहो पियो थिए त जे शहज़ादी पंहिंजे मरी वञे हा न, त मां उहो ॾुख बि सहायां हा, पर बिना हे त अजीब ॻाल्हि जो मुंहिंजे मुल्क में मुंहिंजे साम्हूं मरी वई। सो पोइ चई त माना रुलंदो 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 आख़िर सफ़ा बेज़ार थी पियुसि। पोइ हिकिड़े ॾींहुं चयमि त बसि वञी थो इन ई दरिया में टप ॾियां, त भला जंहिंमें शहज़ादी वई आहे। पोइ उते वियुसि त उते जीअं पाणीअ में हेठि लथुसि, ईअं ओचितो हिकिड़ो पीर मर्द बुज़ुर्ग हुजे, उन मूंखे चयो त बणा दिलि न लाहे, दिलि न लाहे, छो परेशान थियो आहे, अलाह मां उमेद न लाहे, रूम मुल्क वञु, कस्तंतीनिया जिथे बादशाह इहो हुयो आज़ादु वक़्तु, ओॾे वञु, उते ॿिया फ़क़ीर बि तोखे मिलंदई, अलाह कंदो त तव्हां हुते गॾिॿ त तव्हांजी मुराद पूरी थी। पोइ चई दिलि खे आथत थियो, ईअं बसि हो बि गुम थी वियो। पोइ पुछाईंदो 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 अची हिते पहुतो आहे। मुंहिंजो किसो इहो आहे, इहो टियों किसो, टे फ़क़ीर पंहिंजो किसो बयानु कयो। हाणे बादशाह चोथे फ़क़ीर खे चए, बाबा तूं पंहिंजो चोथों, तूं पंहिंजो किसो बयानु कर, तूं पंहिंजो किसो बयानु कर। हाणे चोथे फ़क़ीर पंहिंजो किसो बयानु कयो। चोथों फ़क़ीर थो चवे त बादशाह सलामत, मां चीन विलायत जे बादशाह जो पुटु आहियां, मां जेको आहियां। उते त वीचारा फ़क़ीर लॻा पिया हा, साईं हीउ जेको फ़क़ीर आहे सो चीन विलायत जे बादशाह जो पुटु आहे। बादशाह जो पुटु हुयुसि, ॾाढे लाॾ कोॾ सां पलियुसि, पंहिंजी मर्ज़ीअ सां पिए हलियुसि, घुमियुसि फिरियुसि, खाधुमि पीतुमि, अयाशियूं। ज़माने जी चङाई बुराई जी मूंखे का ख़बर कान हुई, को ॿार कोन, बादशाह जो पुटु, सो चङाई बुराई जी बि मूंखे ख़बर न हुई। बसि मां ईअं पियो सम्झां त सॼी ज़िंदगी मुंहिंजी ईअं पई गुज़रंदी, बाबो वेठो आहे, बादशाही लॻी पई आहे, सदाईं ईअं बेगम हूंदुसि, बेफ़िक्र हूंदुसि, न ॻणती न ॻाराणो। पर साईं रब जा फ़ैसिला अटल आहिनि। ओचितो उन ख़ुशीअ में अहिड़ो हादसो पेश अची वियो जो मुंहिंजी जेका सॼी ख़ुशी हुई उहा सॼी ख़ुशी ग़म में बदिलजी। बादशाह सलामत, मुंहिंजो पीउ वफ़ात करे वियो, जंहिं ते नाज़ हुयो, जंहिंजे करे चवां पियो त मुंहिंजी ज़िंदगी ईअं पई गुज़रंदी। मुंहिंजो पीउ ओचितो वफ़ात करे, बीमार हुयो, वफ़ात करे।
पर सकरात जे वक़्तु असांजो चाचो पंहिंजो हुनजो नंढो भाउ जेको हो उन खे हुन घुरायो सकरात जे महिल। उन खे चई त भाउ मां हे सॼी माल मिल्कियत जेको बि आहे बादशाही तख़्त सॼी उमिरि मेड़ियो अथमि, मुल्क फतेह कया अथमि, दौलत गॾु कई अथमि, पंहिंजो मुल्क वधायो अथमि, पर अदा मां इहो सभु हिते छॾियूं, मां पंहिंजा ख़ाली हथ खई थो पियो वञा, मूंसां त इहे शयूं कोन हलंदी, पर अदा मां तोखे हिकिड़ी वसियत थो कयां, ईअं सम्झी इहो फर्ज़ु आहे तो ते, फर्ज़ु सम्झी ऐं इहो कजां। चई मुंहिंजे चाचे पुछियुसि त छा आहे? चई त मुंहिंजो पुटु जेसि ताईं जवान थिए, छो जो वली हद इहो आहे मुंहिंजी बादशाही जो हक़दार इहो थींदो, सो जेसि ताईं मुंहिंजो पुटु जवान थिए, मुंहिंजो पुटु आहे नंढो, पंहिंजो मुल्क संभाले ध्यान सां हले, तेसि ताईं तूं हिन जो नाइब थी लश्कर ऐं रयत खे चङी रीति संभाल। हू जॾहिं बालिग थिए त पोइ उन खे बि नसीहत करे सम्झाए पोइ बादशाही उन जे हवाले कजां। मुंहिंजी धीअ रोशन अख्तर असांजी मुंहिंजी भेण जो नालो हो रोशन अख्तर। चई मुंहिंजी इहा रोशन अख्तर जेका तुंहिंजी धीउ आहे हुनजी धीअ ई माना हिनजी मुंहिंजे चाचे जी, चई मुंहिंजी सौट चई जेका तुंहिंजी धीअ रोशन अख्तर आहे उहा मुंहिंजे पुट सां पहिराइजां। इन करण ईअं जो न कंदासीं त हीअ बादशाही असांजे खानदान में क़ाइमु रहंदी ऐं को बि धारियो असां ते हमिलो न करे सघंदो। माना ईअं सम्झ तूं बि ॼण बादशाही में पोइ भाईवार हूंदे, तंहिंजे करे फ़िलहालु बादशाही तूं संभाल, मुंहिंजो पुटु नंढो आहे, उनजो नाइब थी ऐं तूं कमु कर, वॾड़ो थिए त पोइ हुनखे बादशाही ॾिजां, पर पंहिंजी धीउ जेका थी उनजी शादी हुन सां कराए। चई मुंहिंजे पीउ हुनखे वसियत इहा करे, मुंहिंजो पीउ त वियो गुज़ारे। चाचो वेठो तख़्त ते, चाचे खे मुंहिंजे पीउ चयो हो त तूं थिजां हिन जो नाइब, असुल बादशाह हे आहे पर इहो आहे त हे आहे नंढो, माना तूं हिनजी पियो मदद कजां, सलाह सवाब तुंहिंजीअ ते हले। पर चई त चाचो जो तख़्त ते वेठो, चाचे सॼो मुल्क खणी पंहिंजे हथ में कयो। चाचे मूंखे हुकुम कयो त महल जे अंदरि रहंदो कर, जेसि ताईं तूं जवान थिए तेसि ताईं ॿाहिरि न अच, ॿाहिरि न निकिर, रही तूं महल में। हाणे चाचो बादशाह वॾो मुंहिंजो उन जो हुकुम हुयो, सो चई मां साईं 14 सालनि ताईं मां महल में अंदरि रहियुसि, शहज़ादियूं बानियूं उन्हनि जे झोलियुनि में उन्हनि जे कचहरनि में पलियुसि, मां उन्हनि सां खूब रांदियूं रूंदियूं, पर मतिलबु कंदो उते महल में। इहो बि इंतज़ारु हुयो त चाचे जी धीउ सां मुंहिंजी शादी थींदी, पोइ उहा जो न ॻाल्हि ज़हन में ईंदी हुई त ईअं सम्झ त वरी ॼण हिकिड़ी उमेद थींदी, मुंहिंजा सभु सूर विसरी वेंदा। दिलि में चवंदुसि त भला चवंदो हुउमि त यार भला ठीकु आहे, भला भले चाचो करे, पर कंहिं न कंहिं ॾींहं त मूंखे बि बादशाही मिलंदी, शादी बि थींदी। दुनिया जी उमेदुनि ते ॿधल, सॼो जहान रब जो थो उमेदुनि ते हले, सो मां बि ईअं उमेद जे आसरे ते पई हले। साईं हिकिड़ो शीदी हुजे, मुबारक नालो हुयुसि, उहो मुंहिंजे पीउ जे वक़्त में असांजो ख़ासि ख़िदमतगार हुयो, मुबारक नालो हुयुसि, शीदी हुयो हबशी, मुंहिंजे पीउ जे वक़्त खां वठी हुयो। साईं उन जी मूं ॾांहुं सची नियत हुई, सम्झंदो हो सची नियत, मुंहिंजो ख़्यालु बि घणो कंदो हो। साईं जीअं त अकुलमंद बि हुयो ऐं निमक हिलाल बि हुयो, मां बि वरी थोरे ग़ुलाम हुयो, पर मां बि वरी घणो हिन वटि वेंदो हुउसि। हुन मूंखे जवान ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हो, त हाणे मां जीअं वॾो वॾो थियां पियो त मूंखे जवान ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हो, चवंदो हो त रब साईं जा शुक्र आहिनि जो इशाज़ादा तूं हाणे जवान थियो आहे, जेकॾहिं तुंहिंजे चाचे खे रब दिलि में चङी विधी न त हू तुंहिंजे पीउ जी वसियत पाड़ींदो, छो जो तुंहिंजो पीउ वसियत करे वियो, शाही तख़्त बि ॾींदो तोखे ऐं पंहिंजी धीउ बि तोखे ॾींदो, पर इहो आहे त अलाह ॾेसि हुनखे उहा नियत।
न त आहे मर्ज़ीअ वारो। पोइ चई हिकिड़े ॾींहुं मूंखे उन साॻे मुबारक शीदी गुलाम चयो त हल त तोखे मां तुंहिंजे चाचे वटि वठी हलां, छो जो मां रहंदो महल में चाचो मूंखे ॾिसे बि कोन पियो। मन तोखे हाणे ॾिसे त भणा जवान थियो आहे त मन तुंहिंजे चाचे जो इरादो हो मटत। मूंखे चई त मुबारक पाण सां गॾु वठी हलियो चाचे वटि। चाचे सां मां मिलियुसि, चाचे मूंखे ॾिठो, चाचे मूंखे दिलजाए ॾिनी। मूंखे चई भाउ फिक्र करण जो को सबबु कोन्हे, इहो आहे त हाणे मां तुंहिंजी शादी जल्द कराईंदुमि, मां तुंहिंजी शादी जल्द कराईंदुमि। मूंखे ईअं चई चाचे उन महिल ई नजूमनि खे घुरायो ऐं नमूने सां उन्हनि खां पुछियईं त हिन साल में मुंहिंजे भाइटे लाइ कहिड़ो महीनो ऐं कहिड़ो ॾींहुं ऐं कहिड़ी घड़ी भाग वारी आहे त मां उन मौक़े ते हिन जी शादी कयां। बादशाह जो हुननि खे इशारो कयो हो, सो नजूमनि सम्झी हिनखे चयो त साईं हीउ जेको भाग साल आहे न, हीउ सॼो साल शहज़ादे जे लाइ ईअं सम्झो त निभाग वारो आहे। हिन में को बि महीनो को बि ॾींहुं अहिड़ो को भाग वारो नथो अचे। बाक़ी ॿियो साल उहो मिड़ई भाग वारो नज़र अचे थो। तव्हां असांखां जे पुछो था त शहज़ादे जी शादी करायो तव्हां ॿिए साल। उन वक़्तु मुंहिंजे चाचे मुबारक खे ॾिसी ऐं मुबारक खे चयो दादा हाणे हीअं कर शहज़ादे खे वठी वञ महलात में, असांखे 12 महीना तरसणु खपे। नजूमी था चवनि त हिन साल हिन जी शादी न करायो, जो उन में ई हिन जो फ़ाइदो आहे। असांखे 12 महीना इंतज़ारु करणु खपे, उन बैदि हिन जी शादी कराए सॼी अमानत मां हिन जे हवाले कंदुमि। हाणे मुबारक ग़ुलाम छा चवंदो, मां बि नंढो हुउसि, मां बि छा चवां। असां सलाम करे उथियासीं, मुबारक मूंखे महल में वठी आयो। 2-3 महीननि खां पोइ मुबारक वरी मूंखे महल में मिलियो। मूंखे जीअं ॾिठई त हुनजी अखियुनि मां पाणी वही आयो मुबारक जे। मां चयोमांसि मुबारक ॾे त ख़बर, ख़ैर त आहे, तुंहिंजी अखियुनि में पाणी रोई छो थो? चई हू वीचारो मूंखे सची दिलि सां भाईंदो। ईअं अफ़सोस में भरिजी मूंखे चई त ए शहज़ादा धणी छल तोखे वॾी हयाती ॾे। मां तोखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां तोखे यार कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे ॾाढो ॾुख आहे। मां चयोमांसि ॻाल्हि त कर। चई मां तोखे हुन ॾींहुं वठी हलियो हुउसि न, मां पाण सम्झां पियो त तूं जवान थियो आहे, चाचाई ॾिसंदो त चाचाई खे ॻाल्हि यादि ईंदी। मां तोखे चाचाई वटि वठी हलियो हुउसि, तुंहिंजे बेरहम चाचे वटि, पर यार मां ॾाढी ग़लती कई। उन खां त भलो हो मां तोखे उन ॾींहुं वठी न हलां। मां चयोमांसि इहो तूं छा थो चई? हुन खणी चयो त साल खां पोइ इन में नुक़सानु कहिड़ो आहे? मूंखे चई त शहज़ादा ॿिया सभु नौकर चाकर अमीर वज़ीर तुंहिंजे पीउ जा निमक हिलाल ऐं ख़ैर ख़्वाह। मां ॾिठो त तोखे जीअं मां उते वठी हलियुसि त हुननि तोखे जो ॾिठो त ॾाढा ख़ुशि थिया। धणी जा शुक्र करणु लॻा त असांजो शहज़ादो हाणे वॾो थियो आहे, बादशाही हलाइण जे लाइक़ु आहे। ख़ुदा करे त उहो ॾींहुं जल्द अचे त अची तख़्त ते वेहे ऐं असांजो क़दुरु सुञाणे, छो जो तुंहिंजो चाचे माण्हू ई पंहिंजा रखिया आहिनि। इहा ख़बर जो न तुंहिंजे बेमान चाचे खे पई त भणा सभु अमीर वज़ीर हिन छोकिरे सां ॿधियल आहिनि, इंतज़ार में त इहो बादशाह थिए। हुनखे जो साईं अबा हुनखे जो इहा ख़बर पई त ॿुधी सड़ी सफ़ा कोयलो थी वियो। मूंखे घुरायईं, मूंखे चई अड़े मुबारक हाणे का अहिड़ी अटकल कर जो इहो शहज़ादो मरे ऐं मां ॻणती ऐं फ़िक्र खां छुटी पवां ऐं बेफ़िक्रो थी मां बादशाही कयां। हाणे हो बादशाह मां छा चवां, मूंखे ॾाढो ॾुख थियो त भला चाचो तुंहिंजो जानी दुश्मन। चई मूंखे जो ईअं चई त मां त ईअं सम्झ मरी वियुसि, पर मां साह जे डप खां बादशाह हुआ, मां साह जे डप खां हिन जे पेरनि ते मां किरी पियुसि। मां चयोमांसि त मां बादशाही जी पचर फिटी कई, रब जे नाले ते को मुंहिंजो बचाव कर, मां नाहक मारिजी न वञा। मुबारक मुंहिंजो मथो मथे खणी पंहिंजे सीने सां लाथो। मूंखे चई त बा तूं ॻणती न कर, अलाह कंदो तोखे तुंहिंजी अमानत मिलंदी। हे बेरहम जे हिन महिल बेईमान थियो आहे त तूं परेशान न थी।
मूंखे हिकिड़ी अटकल आहे दिलि में, जे हयाती आहे, जे आहे मुंहिंजी हयाती, त बाबा तूं ॻणती न कर, रब जे महिरबानी सां तुंहिंजो वार बि वंगो न थींदो ऐं वञी तूं पंहिंजे मतिलब खे पहुचाए। हिन मूंखे मुबारक दिलासा ॾेई मूंखे उन जाइ ते वठी आयो जिते मुंहिंजो मरहूम पीउ पंहिंजे हयाती में राति जो सुम्हंदो। मुबारक मूंखे उते वठी आयो। उते तख़्त ऐं गालीचा रखियल हा, उहे असां परे करे रखियासीं। मूंखे चई परे कर, तख़्त बि परे कयोसीं, गालीचा परे कया। बाबू चई जिथे सुम्हंदो, मूंखे मुबारक उते वठी आयो। चई उहे परे कयासीं, मुबारक ज़मीन खोटण वेठो उते महल में, उहा ज़मीन खोटण वेठो। थोरो जो खोटियईं त ॾिसां त हिकिड़ी दरी ॾिसण में आई। उन जीअं ज़मीन खे खोटियो, मूंखे हिकिड़ी दरी ॾिसण में आई, पर दरीअ खे तालो लॻल हो। हिन मूंखे सॾु कयो, उते मूंखे शक पियो कि हाणे जो ॾिसां पियो कंहिं ते एतबार कयां। चाचो जान जो वेरी। मां चयो अलाए हे बि भणाको थी सघे थो, चाचे का लालच ॾिनी हुजेसि या दाबो ॾिनो हुजईंसि, मता भणाको हिन जी बि नियत में का ख़राब थी हुजे, मूंखे मारण जे लाइ हिते वठी आयो हुजे। पर चई छा कयां, एतबार करिणो पियो पए। मां ॾकंदे ॾकंदे रब खे यादि कंदे पाण खे संभालींदे वियुसि। मूंखे चई हिन दरीअ मां ॾिस। जहां जो मां दरीअ मां लियो पाए ॾिठो त मूंखे 4 कोठियूं हेठि नज़र आई। 4 कोठियूं। हिकिड़ी कोठी में वॾा तंबू कीम ख्वाब जा सोननि ज़ंजीरनि जे सां रखिया पिया। उन्हनि जे भरिसां सोना मट ऐं सोनियूं सिरूं पई, जिन ते हिकु बांदर, उन्हनि ते हिकिड़ो बांदर चढ़ियो वेठो। मूं हे ॻणिया त 39, 40 मट ॾिठुमि त सॼो सोननि मोहरनि सां भरियो पियो, पर उन ते न को ढकु रखियलु हो, न वरी उन जे मथां बांदर वेठल हो। मट 40, 39 जे मथां बांदर, 40 जेको उन ते न ढकु न बांदर। उन जे भरिसां ॾिसां त हिकिड़ो हौज़ पाणीअ जा थींदा आहिनि जेके, उहो बि जवाहरनि सां सॼो भरियल। मां इहो सभु कुझु ॾिसी मुबारक खां पुछियो त हीअ कंहिंजी जाइ आहे? हीअ त कुझु जादू पियो थो मूंखे महसूसु थिए। मुबारक चयो त शहज़ादा, हीअ जेके न बंदर थो ॾिसी, से तुंहिंजे पीउ सल्लल्लाहु साईं बिश्त में जाइ ॾेसि। मलक सादिक जिननि जो बादशाह, मलक सादिक जिननि जो बादशाह हुआ, हे तुंहिंजे पीउ उन खां वता। तुंहिंजे पीउ जी उन सां दोस्ती, मलक सादिक सां। हू हर साल सूखड़ियूं पाखड़ियूं अतुर ऐं ॿियूं अहिड़ियूं नायाब शयूं वठी ईंदो हो। महीनो खनि तव्हांजे पीउ वटि अची रहंदो हो, बादशाह वटि। पोइ जॾहिं उहो मोकिलाईंदो हो त उन वक़्तु हिकिड़ो बांदर ज़मरद जो तुंहिंजे पीउ खे सूखड़ी ॾेई वेंदो। उन बांदर खे वरी बादशाह खणी हेठि तहखाने में रखंदो, ऐं इन सॼे हाल जी मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर ई न। हिकु भेरे मां पाण तुंहिंजे पीउ बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, जिननि जो बादशाह तव्हां खां हर साल लखनि रुपयनि जो माल ढोई पियो थो वञे, तव्हां बि हुनखे सुखड़ियूं था ॾियो, पाण तव्हांखे हिकिड़ो नकुली बांदर थो आणे ॾे, इहो छा आहे? चई त इन ते तुंहिंजो पीउ मुंहिंजी ॻाल्हि ते खिलियो। मूंखे चई त ख़बरदार, ही ॻाल्हि दिलि में रखजांइ, मतां कंहिंखे ॿुधाई। हिन हिकु बांदर जे हुकुम में 1000 देव ॿधल आहिनि। तूं थो चई त ही नकुली बांदर आहे, हिन हिकिड़े बांदर जे हुकुम में 1000 देव ॿधल आहिनि। पर उहे बि तॾहिं जॾहिं असां वटि 40 बांदर गॾु थींदा। जे उन्हनि खां घटि हूंदा त पोइ हे बांदर कम जा न आहिनि, बांदर बेकार, कंहिं बि कमु न ईंदा। 39 बांदर मौजूदु आहिनि, बाक़ी खपे हिकिड़ो बांदर। पर अबा अफ़सोस, उन साल तुंहिंजो पीउ मरी वियो। साल साल थींदोसि, मलक सादिक अची हिनखे सूखड़ियूं ॾेई, हिन खां वठंदो, हिनखे हिकिड़ो बांदर ॾेई ॾींदो।
49 बांदर गॾु थिया, 40 बांदर वारे मौक़े ते तुंहिंजो पीउ गुज़ारे। तुंहिंजो पीउ जो गुज़ारे वियो त जिननि जो अचण बि बंदि थी वियो, मलिक सादिक अचणु बंदि करे। सो अबा तंहिंजे करे हिकिड़ो जो खुटो हाणे हिननि को फ़ाइदो न थियो। ए शहज़ादा, तुंहिंजी मां हीअ निमाणी हालत ॾिसी मां बि पियो सोचींदो हुउसि, मूंखे ओचितो अॼु इहा ॻाल्हि यादि आई त भणा हेठि तहखाने में तुंहिंजे पीउ हे शयूं रखियूं। सो हाणे मूंखे ख़्यालु थियो आहे त कंहिं वसीले सां मां तोखे उन जिन्हनि जे बादशाह मलिक सादिक वटि वठी हलां, जंहिंसां तुंहिंजे पीउ जी दोस्ती ऐं तुंहिंजे चाचे जी हिन बेईमानी बेवफ़ाईअ जी ॻाल्हि कयूं उन सां। अबा मूंखे उमेद आहे त मन हू तुंहिंजे पीउ जे यारीअ जा ॾींहं यादि करे बाक़ी हिकिड़ो बांदर जेको खुटल आहे सो तोखे ॾे, पोइ थींदा 40, पोइ थींदा सजाया, ऐं असां उन्हनि जी मदद सां तोखे मुल्क बि मोटी मिलंदो, पोइ पंहिंजे मुल्क ते मज़े सां वेठो हुकूमत हलाए। ऐं ॿी वॾी ॻाल्हि हीअ आहे त हितां निकिरी वञण जो सबबु निकिरंदे त तुंहिंजो सिर बि सलामत हूंदो, छो जो हाणे तुंहिंजे चाचे असुल इरादो कयो आहे त तोखे माराए। जे तूं हिते हूंदे त कंहिं न वक़्तु कंहिं न कंहिं बहाने सां तुंहिंजो बदनियत चाचो तोखे जेरो न छॾींदो। ऐं अबा हिते मूंखां सां तुंहिंजो को हॾ ॾोकी कोन्हे। मां ही हक़ीक़त ॿुधी मां हिनखे चयो त हे नेक इंसान, अलाह तोखे ख़ुशि करे, बसि हाणे मुंहिंजे साह जो बि तूं मालिक आहे, तोखे जेको चङो लॻे न ऐं जंहिंमें सम्झी त मुंहिंजो फ़ाइदो आहे उहो कर, मां तोसां गॾु आहियां। पोइ हिन छा कयो जो हिकिड़े ॿिए ॾींहं ते अतुर ऐं ॿियूं ख़ुशबूदार शयूं ख़रीद करे मुंहिंजे ज़ालिम चाचे वटि वियो। उन जो न चयो हुउसि त मूंखे सलाह ॾे त मां हिन छोकिरे खे कीअं मारियां। हाणे वियो उन ॾे, उन खे चई त बादशाह सलामत, शहज़ादे जे मारण जी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि रिथ अटकल ज़हन में आई आहे, जेकॾहिं हुकुम कयो त मां तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे ज़ालिम चाचे ख़ुशि थी चयसि त ॿुधाए कहिड़ी अटकल आहे, कीअं कीअं मारियुमि। मुबारक चयसि त शहज़ादे खे कंहिं कारे झंग में वञी मारिजे, अहिड़ी रीति जो उनजी कंहिंखे ख़बर न पवे। ख़बर पवंदी त हिन जा अमीर वज़ीर जेके हिन जा हमदर्द आहिनि, थी सघे थो गोड़ कनी, बग़ावत कनी, फ़ौज में बग़ावत थिए, तंहिंजे करे चुप चुपात में कंहिंखे ख़बर ई न पए हिनखे कंहिं झंग में माराइजे। चई हो त लालची हो, हुनजो इहो ॿुधो, हिनखे चई यार वाह अजीब सलाह कई थी, छो जो मूंखे बि हिन खां वॾो डपु आहे, पर जेकॾहिं हिन तूं मूंखे हिन गणतीअ खां छॾाईंदे, मां हिन जो एवज़ में तोखे जेको इनाम चवंदे मां तोखे इनाम ॾींदुमि। हाणे जेका सलाह तो कई आहे न, हाणे कर बि वञी तूं, छो जो तो ते हिन जो एतबार आहे, जिॾे वणई ओॾां वठी वञी हिनखे गुम करे मारे थी, मूंखे रुॻो अची ॻाल्हि ॿुधाए त कमु पूरो करे आयो। हाणे असांखे निकिरणो हो, इन जे करे मां इहा अटकल कई, इन मुबारक अटकल कई। मुबारक बादशाह जे तरफ़ां पक करे दिलजाए सां उहे सूखड़ियूं खणी अधु राति जो उथी शहर मां हलियो। मूंखे कई बादशाह मोकल ॾिनसि त हाणे वञी भले हिनखे मार। 1 महीनो पूरो चई असां पंधु कयोसीं, 1 महीनो पूरो पंधु कयोसीं। हिकिड़ी राति जो मुबारक चयो त धणी जो शुक्र आहे जो हाणे असां पंहिंजे मतिलब वारी मंज़िल जे वेझो पहुता आहियूं, जंहिं कम सां निकिता आहियूं हाणे अची वेझो पहुता आहियूं। मां चयो कीअं, तोखे कीअं ख़बर पई? चई शहज़ादा शायदि तूं जिननि जो लश्कर नथो ॾिसी। मां चयो मूंखे त ॾिसण में नथो अचे। मुबारक छा कयो जो हिकिड़ी सुरमेदानी कढे, उन मां सुरमे जी हिकिड़ी सराई भरे मुंहिंजी अखियुनि में पातई।
जीअं जो मुंहिंजे अखियुनि में हुन सुरमो पातो त बराबरि मां जो ॾिठो त मूंखे जिननि जा लश्कर घोड़ा वग़ैरह मूंखे ॾिसण में आया। हिननि मुबारक खे सुञातो, जिननि मुबारक खे सुञातो, सुञाणे हिनखे खीकार कयनि, सलाम कयनिसि, ख़ुशि भलीकार कयनिसि, हिन खां हाल अहिवाल पुछण लॻा, ख़ैरियत पुछिया। हिन ॿुधाइनि त मां आयो आहियां बादशाह मलक सादिक सां मिलण। असांखे वठी हलिया बादशाह जे महल में। घिड़ंदे ई हैरान थी वियुसि, अजीब क़िस्म जी रोशनी लॻल हुजे, तरह तरह क़िस्म जूं कुर्सियूं विछायल हुयूं, अमीर आलिम दरवेश नवाब मुंशी सभु हाज़िर हुजनि। चौधारी हथियारनि सां फौजी लश्कर बीठल हुजे। विच में हिकिड़ो आलीशान सोनहरी तख़्त हुजे जेको याकूत ऐं ज़मरद सां जुड़ियल हुयो। उन तख़्त ते जिननि जो बादशाह मलक सादिक जेको हुयो, क़ीमती मोती ऐं हीरनि सां सींगारियल ताज पातल हुजेसि, वॾे शान ऐं शौक़त सां उन तख़्त ते वेठो। मां वञी हिनखे सलाम कयो, मूंखे हिन वेहण जो हुकुम ॾिनो। घड़ी न गुज़री त ताम अची हाज़िर थियो। सभिनी जे अॻियां दस्तरखान विछाइजी वियो, सभु खाइण लॻा। जॾहिं सभई खाई फारिग थियासीं त इन बादशाह मुबारक खां हाल अहिवाल पुछिया, मुबारक खां पुछियईं ऐं मुंहिंजो बि पुछियईंसि हे केरु आहे। मुबारक हिनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। मुबारक चयसि साईं हाणे हे आहे तव्हांजे यार जो पुटु बादशाह जो, नंढो हुयो जो बादशाह वियो गुज़ारे, पंहिंजे भाउ खे वसियत करे वियो, पर हाणे पोइ सॼो ॿुधायोमांसि त ज़ालिम थियो आहे, हिन जे माराइण ते अची पियो आहे। सो उन जे करे ॿी दफ़ा मूंखे राह कान सुझी, मां तव्हां वटि हिनखे जे ख़िदमत में आंदो आहे त बादशाह ई हिन जो हक़ु आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, पर इहो आहे त असांखे का टेक कान्हे, सपोर्ट कान्हे, असां नथा कुझु करे सघूं। हू ज़ालिम आहे, लश्कर हर शइ उन वटि आहे, पावर उन वटि आहे। जेकॾहिं हिन तव्हां असांजी मदद कंदव त हिनखे पंहिंजे पीउ जो हक़ु जेको न तव्हां हिनखे जे पीउ खे जी बांदर ॾींदा हुओ, 39 बांदर ॾिना हुअसि, हिकिड़ो बांदर असांजो पुटु, उहो 40 बांदर जे न तव्हां असांखे ॾींदव, असांजा बांदर पूरा थींदा 40, पोइ हिनखे पंहिंजो हक़ु मिलंदो ऐं पोइ असां तव्हांजे जान ऐं माल खे दुआऊं बि ॾींदासीं। तव्हांजी पनाह खां सवाइ असांखे ॿी का वाह कान्हे, आया आहियूं असां इहा उमेद। बादशाह मलक सादिक ॻाल्हि ॿुधी चयसि त यार बेशक हिन जे पीउ जे दोस्ती जा मूं ते हक़ आहे, हिन जो पीउ बराबरि मुंहिंजो दोस्त हो ऐं उन दोस्तीअ जे हिसाब सां उन जा मूं ते हक़ आहिनि। ऐं हीउ वीचारो बि पंहिंजे बादशाही कान मिलियसि, हिन महिल मिसकीन हालत में मदद लाइ अची मूं वटि पहुतो आहे, असांजे अची पनाह में लिखो आहे। मूंखां जेतिरे क़दुरु महिरबानी थींदी ऐं ॻाल्हि विसारे मां कोन छॾींदुसि, पर यार हिकिड़ो कमु असांजो बि आहे। सो जेकॾहिं बराबरि हिन खां थी सघे ऐं मंझि ख़यानत न करे त मां हिन सां बादशाही इक़रार थो कयां त मां जी यारी हूंदी हिन जे पीउ सां, पर मां हिन सां पिणस खां वधीक यारी रखंदुमि ऐं जेको घुरंदो हो ॾींदोमांसि। ईअं सम्झो त हीअ हिन जी परख आहे, आज़माइश आहे, इन आज़माइश ते पूरो लथो, पिणस खां वधीक मां हिन सां दोस्ती रखंदुमि। जिननि जो बादशाह इन जो कहिड़ो कमु जेको असां कंदासीं। चई मां हथ ॿधी अर्ज़ु कयोमांसि त साईं हिन ग़ुलाम खां ताक़त ऐं वसियत जेका मुंहिंजी आहे, जेको बि मूंखां तव्हांजी ख़िदमत में पुॼंदो सो मां दिलि ऐं जान सां कंदुसि। मां इन में पंहिंजो भाॻु सम्झंदुसि जो मां तव्हांजे कंहिं कमु अचां। हुकुम कयो। बादशाह सादिक मूंखे ॾिसी
मूंखे चई त तूं अबा अञा नंढो आहे, तूं अञा नीकर ऐं जवान आहे, तंहिं लाइ मां वरी बि तोखे ताक़ीद थो कयां पुट, मां वरी बि ताक़ीद थो कयां, मुंहिंजे यार जो पुट आहे, मां वरी बि तोखे ताक़ीद थो कयां त ख़यानत न कजां। ख़यानत कई त पुट सख़्तु आफ़त में ईंदे। मां वरी वरी तोखे ताक़ीद थो कयां त मां जेको हीउ कमु थो चवां, इहो कमु कंदे पिणे खां वधीक मां तोसां दोस्ती हलाईंदुमि, पर तोखे इहो थो चवां त जेको ही मां कमु चवां थो इन कम में मुंहिंजे में ख़यानत न कजां, ख़यानत कंदे नुक़सानु खाईंदे। मां चयोमांसि तव्हां का बि ॻणती न कयो, रब साईं सभु आसान कंदो, मां कोशिशि कंदुसि त जेको तव्हां मूंखे चओ था मां उहो अमानत बासलामत तव्हां वटि आणियां। हे ॿुधी मलक सादिक मूंखे वेझो सॾियो, हिकिड़ो कागज़ कढी ॾेखारियईं, मूंखे चई त ही शख़्स जिथे बि लभई न उतां इनखे वठी आहे, मूंखे आणे ॾे। जॾहिं इहो माण्हू लही त मुंहिंजे तरफ़ां संदसि दिलि ते चङो असरु विहारजांइ, जेकॾहिं हीअ ख़िदमत तोखां बराबरि पुगी न त मुंहिंजो वाइदो आहे जेका बि तूं उमेद रखीं थो न मां उन खां वधीक तोखे फ़ाइदो ॾींदुमि। चई मां जो कागज़ में फोटू ॾिठो, तस्वीर ॾिठमि त मां त गश खाइण लॻुसि, होश कुल छॾाइजी वियो, पर डप ऐं ख़ौफ़ खां पाण खे संभाले वरितुमि। मां चयोमांसि हाज़ुर साईं, मां हाणे तव्हां खां मोकिलायां थो, जेकॾहिं धणी मुंहिंजी चङाई घुरी हूंदी न त मां तव्हांजे हुकुम मूजिबि तामील करे अची हाज़ुर थींदुमि। ईअं चई मां मुबारक खे पाण सां गॾु खयो, झंग मुंहुं ॾेई हलियासीं। ॻोठ ॻोठ, शहर शहर, मुल्क मुल्क पे रुलियासीं, पर असांखे किथे बि जेको हिन तस्वीर ॾेखारी को नालो निशान न मिलियो। हाणे इहा ई हिकिड़ी उमेद हुई त इहो कमु कयूं त बादशाही मिलंदी, नाउमेद बि न पिया थियूं, पुछाऊं कंदा 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 पर किथां बि असांखे अहिड़ो को ॾस पतो न मिलियो। 7 साल गुज़री विया असांखे, 7 साल गुज़री विया, रुलंदे रुलंदे असांखे 7 साल गुज़री विया। नेठ अची हिकिड़े शहर में पहुतासीं। शहर में जो अचूं वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं हुजनि, शहर वॾो शहर हुजे, आबाद लॻे पियो शहर, पर छा जो उतां जो जेको बि माण्हू हुजे सो इस्म आज़म पियो पढ़े, अलाह साईं जो नालो, जेको माण्हू इस्म आज़म पियो पढ़े, ऐं हर माण्हू ॾिसूं पिया त ख़ुदा जी इबादत में मशगूल, को ज़िक्र में, को निमाज़ में, पर मतिलबु हर को माण्हू इबादत में मशगूल। उते हिकिड़ो अंधो फ़क़ीर मां पिनंदे ॾिठो, पर अजब इहो लॻो त कंहिं बि हिनखे ख़ैरियत न पई ॾिनी। फ़क़ीर हुयो वीचारो, पिने पियो, घुरे पियो, हुयो बंदो, पर हिनखे केरु ख़ैरियत न पियो ॾे। मूंखे ॾाढो अजब लॻो त रहम आयो त कहिड़ो शहर आहे, ॾिसी थो त केॾो रब खे यादि पिया था कनि, नेक माण्हू आहिनि, ऐं हीउ अंधो आहे, घुरिजाऊ आहे, घुरे थो पियो, हिनखे ॼण केरु ॾे कोन थो। मां खीसे में हथु विधो, हिकिड़ी अशरफी कढी, मां हुन अंधे फ़क़ीर जे हथ ते, मां जो हिनखे उहा अशरफी ॾिनी, हिन जे हथ ते रखियमि त हुन मूंखे चयो त ए सखी, रब तोखे ख़ुशि कंदो, पर लॻे थो त तूं मुसाफ़िर आहे, हितां जो न आहे, मूंखे लॻे थो त तूं मुसाफ़िर आहे, हितां जो न आहे। मां चयोमांसि त हा यार, बराबरि 7 साल थिया आहिनि मां पंहिंजे घरां निकितो, मूंखे 7 साल थिया आहिनि मां पंहिंजे घरां निकितो, ऐं जंहिं कम जे लाइ निकितो हा अफ़सोस इहो आहे त उनजो बि को निशान ई नथो मिले। 7 साल रुलंदे मूंखे थिया।
सो कॾहिं किथे रुलंदो रुलंदो 7 साल रुलियो हां, अॼु रुलंदे अची हिन शहर में निकितो आहे। हू पोड़ो मूंखे दुआऊं ॾींदो हलियो, फ़क़ीर ॾाढी मूंखे पोड़े दुआऊं ॾींदो है। ऐं पोड़ो वरी उथियो त हलियो। चई मां वरी उन पोड़े जे पोयां लॻुसि, छा इसरार आहे? अंधो आहे, पिने थो पियो, शहर जा सभु नेक माण्हू, हिनखे केरु ॾे कोन थो। मां ॾिनोमांसि तॾहिं सम्झी वियो त हे को पक ॿाहिरियों आहे, न त हितां जा माण्हू मूंखे ॾियनि ई कोन था। सो इन में इसरार कहिड़ो आहे? मां वरी हिन जे पोयां लॻुसि। हे पंहिंजे उन ते अंधो माण्हू रोज़ जो रस्तो जो हुयुसि त हथड़ा हणंदो ऐं शहर जे ॿाहिरां जीअं पहुतासीं, अंधो अॻियां हुजे, मां उन जे पोयां आस्ते आस्ते पियो हलां। हिकिड़ो आलीशान घर मूंखे ॾिसण में आयो। ही अंधो उन में अंदरि घर में हलियो। मां बि हिन जे पोयां अंदरि वियुसि। अंदरि जो वञा ॾिसां त इमारत जेका बिल्डिंग हुई, जेको घर हुयो ॿाहिरां ॾाढो भलो, पर जीअं अंदरि आयुसि त ॾिसां त उहा हंधा बिल्डिंग जेका आहे ड्रथी पई आहे, उहा जाइ हंधा ड्रथी पई आहे। पर इहो आहे त ॾाढी कारीगरी सां ठहियल आहे। ॾारूं थियल हुअसि, हंधा ॾारूं थियल हुजनि, पर ठहियल ॾाढी कारीगरी। दिलि में मां ख़्यालु कयो त भला हीउ महल जेको आहे त बादशाहनि जे रहण जे लाइक़ु। माना हिन महिल त पुराणो थी वियो आहे, जो ॾरी पियो आहे हुतां हुतां। जॾहिं नओं ठहियो हूंदो अलाए त छा हूंदो हिन महिल, पर हाणे त फिटो पियो आहे, वीरान लॻो पियो आहे। इहा बि ख़बर नथी पए त वीरान छो लॻो पियो आहे। ऐं हीउ अंधो जेको आहे सो इहो हिन महल में छो थो रहे? हू लठित ठोकींदो ऐं आवाज़ कंदो थिए वियो। महल में अंदरि वॾो महल हुयो। मां हिन जे पोयां आस्ते आस्ते ही आवाज़ जो कंदो वियो, लठ जो खड़को कंदो पियो वियो त अंदरां हिनखे आवाज़ आयो। अंदरां आवाज़ आयो। कंहिं पुछियुसि त बाबा ख़ैर त आहे, अॼु सवेर मोटी आयो आहियां। बाबा ख़ैर त आहे, अॼु सवेर मोटी आयो। अंधड़े फ़क़ीर वरंदी ॾिनसि। धीअ पई पुछे, धीअ रब साईं अॼु हिकिड़े मुसाफ़िर खे मुंहिंजे हाल ते महिरबानी कयो आहे, जंहिं मूंखे हिकिड़ी अशरफी ॾिनी आहे। मां केतिरनि ॾींहंनि खां सुठो ताम सां पेट भरे न खाधो आहे। सो हाणे ही अशरफी आहे, गोश्त, गिहु, मसालो, अटो, लूण ऐं तेल वठी आयो आहियां अशरफीअ जो। जेको लटो तो लाइ खपे पियो उहो बि अशरफी मां वठी आयो आहियां। हाणे उथ, इन खे सिब, बुत ते ढक, पाए, खाधो रधी पचाए तयारु कर, त पोइ हुन सखीअ खे दुआऊं कयूं। पोइ वीचारो बि चए पियो त हुयो कंहिं मतिलब जे पोयां। सो मूंखे त ख़बर न आहे त हुनजो मतिलबु अलाए छा हो, दिलि जी मुराद अलाए छा आहे, उहा त रब थो ॼाणे। पर मां असां ते हेॾो थोरो कयो अथई, सो असां मज़लूमनि जी दुआ बि ज़रूरु रब साईं क़बूल कंदो। मां ॿुधां पियो, मुंहिंजो हिन जो अहिड़ो हाल बुखनि ऐं ॾुखनि काटण जो ॿुधो, दिलि में आयो त वीहारो खनि हिनखे ॿियूं मोहरूं बि रब जी राह में ॾियां। सफ़ा वीचारो, धीउ वीचारी ईअं जो कपिड़ा बि कोन चए थो हाणे हे कपिड़ा तुंहिंजे लाइ वठी आयो आहियां, इहे सिबी ऐं पाए। इरादो इहो कयुमि त हिनखे 20 मोहरूं ॾियां। पर जितां आवाज़ आयो मां ओॾां ध्यानु ॾिनो, ईअं थोरो पासो थी मां ॾिठो, मां हिकिड़ी माई ॾिठी, ज़ाल ॾिठा। अड़े हे छा, सफ़ा उन तस्वीर जहिड़ी जेका तस्वीर मूंखे हुन मलक सादिक ॾेखारी त ही माण्हू जिथे मिले ॼाणे थी मूंखे।
मलक सादिक जेका मूंखे तस्वीर जिननि जे बादशाह ॾिनी त ही माण्हू मुंहिंजो कमु अथई ही कमु करे आ त मुंहिंजो वाइदो आहे बाबे खां वधीक तोसां मां यारी रखंदुमि। उहा तस्वीर जी ॻोल्हा में 7 साल डुकियुसि। हिते हिन अंधे फ़क़ीर वटि आयुसि जेके सफ़ा जंहिं वटि पाइण जा कपिड़ा कोन्हनि, खाइण लाइ कुझु कोन्हे, शहर जा माण्हू उन्हनि खे कोन था ॾियनि। इहा त ख़बर नाहे त हिन सां छाजे करे उहे माण्हू काविड़ियल आहिनि। पर वॾी ॻाल्हि इहा त उहा माई जंहिंजी तस्वीर मूंखे मलक सादिक ॾेखारी, उहो पनो हुन मूंखे ॾिनो हो। वरी उहो पनो कढियुमि, हुनखे ॾिसां, ओ वार जो बि फ़र्क़ु न हुजे। 7 साल जो रुलिया हुआसीं ते मूंखां ईअं ओचितो ख़ुशीअ मां ईअं दाह निकिरी वई, ऐं बेहोश थी वियो। त बड़ा वहम गुमान ई न मुंहिंजो कमु हिते थो थिए। मुबारक मूंसां गॾु हुजे, मुबारक मूंखे भाकुर पाए खणी हंज में वेठो ऐं पखो हणण लॻो। मां मस होश में आयुसि, पर वराए मां ओॾे पे ॾिठो। मुबारक मूंखे चयो त तोखे छा थियो आहे, छा थियो तोखे? मां अञा जवाब ई न ॾिनो हो त हुन औरत उन चयो त अड़े म्या ख़ुदा खां डिॼ, धारनि अशराफ़ माण्हुनि जे घरनि ॾे था झातियूं पायो। इंसान खे हया ऐं शर्म हुजणु खपे। उहो बि सम्झी वई त मूं ॾे पियो थो निहारे। हिमणा ख़ुदा खां डिॼ। अहिड़े हया ऐं इख़लाक़ सां हुन ॻाल्हायो जो मां हुनजे मिठे ॻाल्हाइण ते वधीक परेशान थी वियुसि। मुबारक मूंखे घणियूं ई दिलदारियूं ॾिनियूं, पर मूंखे ॻाल्हि ई सम्झ में न पई। मूं लाचार थी हकल कई त ए ख़ुदा जा बांधव, ए हिन घर जा रहंदड़, मां ग़रीब मुसाफ़िर आहियां। जेकॾहिं मूंखे पाण ॾे सॼियो ऐं रहण लाइ जाइ ॾियो त तव्हांजा मूं ते थोरा थींदा। ज़ाहिर में मुसाफ़िर बि हुयासीं। अंधे फ़क़ीर मूंखे पाण ॾे सॾु कई, मुंहिंजो आवाज़ु सुञातई, आवाज़ु सुञाणे ऐं मूंखे पाण ॾे सॾु कई। मां जो वेझो आयोमांसि, अंधे फ़क़ीर मूंखे भाकुर पातई ऐं जिथे हूअ वेठी हुई मूंखे अंधो फ़क़ीर लठ ते ठक ठक कंदो उते मूंखे वठी, माखे जो उते वठी वियो त हूअ मूंखे ॾिसी कुंड में लिकी वई। इते हुन अंधे मूंखां पुछियो त तूं कहिड़े ख़्याल खां घर बार छॾे निकितो आहे, कंहिंजी ॻोल्हा थी? तो शहर में बि मूंखे इहो चयो, कहिड़ी ॻोल्हा में निकितो? मां हिननि खे चयो त मां चीन जो शहज़ादो आहियां, चीन मुल्क जो। मुंहिंजो पीउ उतां जो बादशाह हुआ। हिकु सौदागर खे मां लखे रुपया ॾेई ही फोटू वरितो हो, हीअ तस्वीर मां ख़रीद कई। मां तस्वीर जो हुन सौदागर वटि ॾिठी त मां ईअं सम्झो मुंहिंजो होश हलियो वियो। मां हुन सौदागर जेतिरा पैसा चया त मां उन सौदागर खे चई, मां मलक सादिक जो नालो हिननि जॻह न खयो। सो मां उन खां हीअ तस्वीर वरिती। उन खां पोइ मां ही फ़क़ीराणो वेस करे सॼो जहान पे ॻोल्हियुसि, जेको तोखे ॿुधायमि त 7 साल मूंखे रुलंदे थिया। फ़क़ीर साईं, मुंहिंजो मतिलबु हाणे थियो थी हिते पूरो, हाणे आ तुंहिंजी मर्ज़ी। हीअ तस्वीर आहे जेका 7 साल मां हिन तस्वीर वारे माण्हू खे ॻोल्हियो आहे, पर इहो माण्हू त हिते आहे फ़क़ीर तो वटि। चई अंधे फ़क़ीर ॿुधी ऐं थधो साहु खणी हिकिड़ी दाह मूंखे चई त ए साईं, हीअ मुंहिंजी धीउ आहे, पर वीचारी ॾाढी आफ़त में वतल। साईं, कंहिं इंसान जी जाइ न आहे जो हिन सां शादी करे सघे, कंहिं इंसान जी जो वस न आहे जो हिन सां शादी करे सघे। हीअ कंहिं तिलसम में आहे, इंसान हिन सां शादी नथो करे सघे। मलक सादिक वटि जंहिंजो फोटू, मां फोटू ॾिठो आहे त बराबरि मुंहिंजो, तॾहिं त मूंखे हर हर चए पियो त नौजवान ख़्यानत न कजां, नौजवान ख़्यानत न कजां। जीअं अमानत चई
मूं वटि अमानत पाए चाहियां थी तॾहिं त मां न पियो सम्झां पर बराबरि ॾिठ में हाणे मां बि बाहुड़जी वियो ऐं हुन चयो जेकॾहिं ख़्यानत कई त आफ़त में पइजी वेंदी पर जीअं पूरी कमु न पियो करे हिन चयो त साईं मुंहिंजी हीअ धीउ जेका आहे वीचारी ॾाढे दिलसम में वतल आहे को बि इंसानु हिन सां शादी नथो करे सघे मां चयोमांसि महिरबानी कर मूंखे ॿुधाए त ॻाल्हि इहा कीअं छा चकर आहे जो तुंहिंजी धीउ कंहिं माण्हूअ सां शादी नथी करे सघे हिन चयो साईं वॾो हवालु आहे वेहो त मां तव्हांखे ॿुधायां पोइ फ़क़ीर पंहिंजो किसो शुरू कयो हाणे इहो किसो वरी तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुमि